आज़ाद व्यू यूट्यूब चैनल में भलीकार। दोस्तों, हिन वीडियो में असां तव्हां खां पुछंदासीं इंतहाई मालूमाती ऐं जनरल नॉलेज जा सवाल। तो साथियों, बिना के टाइम विञाइण जे पाण हलूं था पंहिंजे सवालनि जी तरफ़। सवाल नंबर पहिरियों आहे तो दुनिया जे वॾे में वॾी लाइब्रेरी कहिड़ी आहे ऐं हुन में घणा किताब मौजूद आहिनि? जवाब आहे ब्रिटिश म्यूज़ियम लंडन में आहे, जंहिंमें 60 लख छपियल किताब ऐं 60,000 हथ जा लिखियल किताब मौजूद आहिनि। सवाल नंबर 2 आहे दुनिया जी सभ खां पहिरीं ईजाद कहिड़ी आहे, उन जे साइंसदान जो नालो छा आहे? जवाब हथियार हज़रत आदम अलैहिस्सलाम ईजाद कयो। सवाल नंबर 3 आहे हवाई जहाज़ कंहिंजो ईजाद कयल आहे ऐं कहिड़े सन में? जवाब आरॉयल ऐं वुलब्राइट भाइरन 1903 ईस्वी में ईजाद कयो। सवाल आहे पाकिस्तान जी सभ खां वॾी मस्जिद कहिड़ी आहे? जवाब बादशाही मस्जिद लाहौर। सवाल आहे त कायनात छा आहे? जवाब जेकी कुछ असां ॾिसूं था। सवाल कंडन ऐं गुल जी पाण में निस्बत कहिड़ी आहे? जवाब जहिड़ी जिस्म ऐं रूह जी आहे। सवाल आहे त उहो कहिड़ो मुस्लिम सिपह सालार हो जंहिं कॾहिं बि कंहिं जंग में शिकस्त न खाधी हुई? जवाब ख़ालिद बिन वलीद। दोस्तों, जेकॾहिं तव्हां चैनल ते नवां आहियो चैनल खे सब्सक्राइब ज़रूरु कजो ऐं हर नई वीडियो जी नोटिफिकेशन जे लाइ घंटी वारे बटन खे ज़रूरु दॿाजो। सवाल आहे त रेडियो कंहिं ईजाद कयो? जवाब मार्कोनी। सवाल आहे टेलीविज़न कंहिं ईजाद कई ऐं कॾहिं ईजाद थी? जवाब आहे जॉन लुई बेड साल 1926 ईस्वी में। सवाल आहे त साइकिल कंहिं ईजाद कई ऐं कहिड़े सन में ईजाद थी? जवाब किर्कपैट्रिक 1839 ईस्वी में। सवाल उहो कहिड़ी शइ आहे जंहिंजो हर हंधि क़दुरु आहे? जवाब नाणो, पैसो। सवाल आहे त पाकिस्तान जो क़ौमी तरानो कंहिंजो ॻायल ऐं लिखियल आहे? जवाब हफ़ीज़ जालंधरी जो। सवाल आहे त पाकिस्तान में केतिरा समुंड ऐं केतिरा दरिया आहिनि? जवाब 1 समुंड ऐं 7 दरिया। सवाल आहे त इराक जी गादी जो हंधि कहिड़ो आहे? जवाब बगदाद। साथियों, तव्हांखे हीअ वीडियो कीअं लॻी? तव्हां केतिरनि सवालनि जा जवाब ॾिना कमेंट करे असांखे ज़रूरु ॿुधाइजो ऐं चैनल खे सब्सक्राइब करणु न विसारिजो। दुआउनि में असांखे यादि रखिजो। अल्लाह हाफ़िज़।